सिंध जे आलमन ऐं अदीबन नामवर लेखक ऐं वतन दोस्त शख्सियत ॼेठमल पुरसराम गुल राजाणी खे जदीद सिंध जे अॾींदड़ अहम शख्सियत करार ॾींदे चयो आहे त नई नस्ल सां माज़ी जे अज़ीम शख्सियतनि खे रोल मॉडल तौरु मुतारिफ़ कराइणो पवंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मुख़्तलिफ़ मुक़ररनि आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद पारां शुरू कयल हीरोज़ ऑफ हैदराबाद सीरीज़ जी पहिरें प्रोग्राम में ख़िताब कंदे कयो। हिन तक़रीब खे सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी ताज जोए, आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे सदर डॉक्टर इसहाक समेजे, नसीर मिर्ज़ा, डॉक्टर तहमीना मुफ्ती, अज़ीज़ कंगराणी, इदरीस जतोई, डॉक्टर महमूद बुखारी, अज़हर अली शाह ऐं ॿियनि ख़िताब कयो। तक़रीब में शरीक मुक़ररनि चयो त ॼेठमल पुरसराम हिकु ई वक़्तु तालीमदान, सहाफ़ी, सियासी ऐं क़ौमी कारकुन सां गॾु समाज सुधारक बि हो। हू सिंधी, अरबी, फ़ारसी, हिंदी, संस्कृत जो पिणु आलिम हो। हिननि वधीक चयो त ॼेठमल पुरसराम जे ख़्वाबनि में जदीद सिंध, जदीद हैदराबाद ऐं जदीद सिंधी अदब हुया, जिन लाइ हिन अमली कम कया। मुक़ररनि चयो त ॼेठमल सिंध जी ख़ुशहाली, भाईचारे, अमन ऐं नए समाज अॾण जी कोशिश में अहम ऐं बुनियादी किरदारु अदा कयो।